पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। लालू रैंक का मोहम्मद पुनल चांडियो जी रिपोर्ट मूजिब लालू रैंक भरिसां यूसी बोर्ड जे ॻोठ अली अकबर चांडियो जे ॻोठाणनि रिग पुलिस जे मुसलसिल चढ़ाई तशद्दुद ऐं बेगुनाह गिरफ़्तारी खां तंग थी सरापा एहतजाज थी रोडनि ते अची विया आहिनि। पुलिस जी अहिड़ी ज़ातिन बाद ॻोठ अली अकबर चांडियो जा ॻोठाणा जमायत अहले सुन्नत सां लॻापियल मोहम्मद याकूब सदरुद्दीन कफ़ील अहमद चांडियो मक़सूद अहमद वको जी अॻवानी में रिग पुलिस जे SHO सलाम चांडियो ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद याकूब मक़सूद अहमद कफ़ील अहमद सदरुद्दीन ऐं ॿिनि चयो आहे त रिग थाणे जो राशी ऐं कातिल SHO सलाम चांडियो वॾे पुलिस अटाला साण करे 3 ॾींहं अॻु असांजे ॻोठ अली अकबर चांडियो में असांजे घरनि ते 4 दीवारी ऐं चौदीवारी जो तक़दुस पेमाल कंदे घरनि में घिड़ी घर बातिन औरतुनि ॿारनि ते तशद्दुद करण बाद मस्जिद जे पेश इमाम 65 सालनि जे बीमार पीरसन मोहम्मद असलम चांडियो ऐं 22 सालनि जे नौजवान ज़ैब रहमान चांडियो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। हुननि चयो त बाद में असां ॻोठाणा थाणे ते वियासीं त SHO सलाम चांडियो जेको असांजे साम्हूं गिरफ़्तार करे वियो हो गिरफ़्तारी खां मुकमिल तौर ते अणॼातल हुयो। हुननि चयो आहे त अॻु बि हिन SHO सलाम चांडियो लालू रैंक में हिकु पोरियत औरत ऐं संदसि पुटु चाकर सोलंकी खे बि क़त्ल करे चुको आहे। हुननि वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG लारकाणो SSP कंबर शहजाद कोट ऐं ॿिनि वस वारनि खां अपील कई आहे त असांजा बेगुनाह गिरफ़्तार कयल माण्हू आज़ादु कराया वञनि ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।